साईं अॼु एतिरो जल्दी उतां किथे पिया वञो? ज़रीना बेगम कुछ ज़रूरी कम आहे, उतां कथा थी पोइ शहर निकिरींदुसि। शहर खैर जो कमु आहे? हा, सूबेदार सां कुझु ॻाल्हाइणो आहे ऐं हिकिड़ो कैदी आहे लाकब में, उन सां बि कचहरी करणी आहे। साईं उन खां हाल अहवाल वठंदो या लाकब में उनखे कुटराईंदो? इहो पुलिस खां पंहिंजे दुश्मन खे कुटराइण वारो जो कमु आहे न ज़रीना बेगम, इहो ॾींहं जो नाहे थींदो, इहो राति जो थींदो आहे। थोरो साईं ग़रीबनि जे मथां हथ हल्को रखो। काश ये ग़रीब हुजनि हा ज़रीना बेगम, जेकॾहिं इहे ग़रीब हुजनि हा न त मां उन्हनि सां पुछां बि कोन। पहिरें नंबर जा मॾई उनखे कुटे कुटे साणो थी वियो पए माण्हू, हथु कढाईंदो न वरी ओड़ा जो ओड़ा। पोइ त साईं तव्हां बि कंहिंखां घटि न आहियो। माराए कुटाए पेरनि जे हेठां न कंदो, ओसी ताईं माठी न कंदो। जेके मुंहुं साम्हूं ऊचा घाट करे घुमंदा आहिनि न ज़रीना बेगम, मूंखे पुछां वठंदी आहे। इन करे चाहींदो आहियां त उन्हनि जा ऊचा घाट पंहिंजे पेरनि जे हेठां चिथियां। साईं या तव्हांजी वॾाई बि किथे तव्हांखे माराए न विझे। ग़ैरतमंदनि जा कंध कपिजी वेंदा आहिनि पर झुकंदा न आहिनि। सिर्फ़ कम जी ॻाल्हि कर मीरा, मूंखे शहर जे लाइ निकिरणो आहे। नवाब खान, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे कमनि जी जल्दी आहे त पोइ मूसा खे छॾाइण जी मूंखे बि का तकड़ न आहे। तव्हां पहिरियां पंहिंजे कमनि मां फ्री थी वठो। जॾहिं सफ़ा फ्री थी वठो न पोइ मूंखे घुराइजो, वही सुकून सां ॻाल्हाईंदासीं। इन जो मतिलबु त तूं मूसा खे अञा नाहे मञायो, ॻाल्हियुनि में गेल बाक़ी आहे। मूसा जे तरफ़ां का बि गेर न आहे, सिर्फ़ु तव्हां फ्री थी वठो। जे इहा ॻाल्हि आहे त मां शहर जे कम खे छॾियां थो, पहिरियां तव्हां सां निबिरी वठो। नवाब खान, जहिड़ो न आहे जो निबरंदासीं, ॻाल्हि आहे भरवसे जी। जेको तव्हांजे मथां केर बि करण जे लाइ तयारु न आहे। जेसीं ताईं असां हिक ॿिए ते एतबार न कंदासीं तेसीं ताईं न तव्हां सुकून सां रही सघंदो, न ई मुंहिंजे मथे जो सूरु ख़तमु थींदो। नवाब खान, पोइ तव्हां पंहिंजे किरदार खे अहिड़ो ठाहियो जो हर माण्हू अखियूं पूरे तव्हां मथां एतबार करे। धोखो तव्हां ॾिनो आहे, मुंहिंजो एतबार बि तव्हां टोड़ियो आहे, ऐं इल्ज़ाम वरी मूं ते। ग़लति इल्ज़ाम न आहे नवाब खान। हाणे बहस खे छॾ, कम जी ॻाल्हि कर। छा चयो मूंसां तो? हू आज़ादु थियणु चाहे थो या अञा न काल कोठड़ी जी ऊंदहि में गुज़ारणु थो चाहे? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।